बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उस्ताद बुखारी ॾाढियूं ख़ूबसूरत सिटरूं चयूं त भला जे ही आंगुरियूं कंहिं हुस्न वारनि जे वारनि में नाहिनि, नका सींद ठाहिनि नका सींद ड्राहिनि, फणी थी पवण लाइ आतियूं बि आहिनि, पोइ कुझु बि नाहिनि त वांदियूं त आहिनि, पोइ इन्हनि हथनि में कलम खे खणूं था, लिखूं था धड़ाधड़ लिखूं था, ऐं उन लिखण खां पोइ कलमकार बणिजी वञूं था, लेखक बणिजी वञूं था, शाइर अदीब कहाणीकार नाविल निगार बणिजी वञूं था, ऐं हिन समाज में अदीब बणिजी वञूं था, ऐं शाह मुराद चांडे जहिड़ा लेखक बणिजी वञूं था। असां हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटीअ में सेंट्रल लाइब्रेरी डिपार्टमेंट जे ॿाहिरां बीठा आहियूं, ऐं असांजे पिरी प्यारे उस्ताद शाह मुराद चांडे जंहिं हिन सिंध यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि जे लाइ ऐं इल्मु हासिल करण जे लाइ, ऐं उहे शागिर्द जेके कॾहिं कॾहिं दिलशिकस्ता थी वेंदा आहिनि ऐं उहे अध मां तालीम छॾे हलिया वेंदा आहिनि, त उन्हनि खे उत्साह ॾियण लाइ हुन घटि में घटि 9 किताब लिखिया आहिनि जेके हिननि शागिर्दनि खे उत्साह ॾियनि था। शाह मुराद चांडियो जंहिंजी उमिरि त 42 साल आहे, पर हुन ही जेको कमु कयो आहे उहो तमामु सीनियर अदीबनि वारो कमु कयो आहे। मूंखे यादि न आहे त एतिरी उमिरि में कंहिं बि सिंध यूनिवर्सिटीअ जे लेखक या कंहिं बि उस्ताद एतिरा वधीक किताब लिखिया हुजनि, ऐं साईं 9 किताब लिखिया आहिनि जिन खे पढ़ण खां पोइ शागिर्दनि खे उत्साह मिलंदो। सभ खां पहिरीं साईं ही किताब लिखियो आहे कामयाब शागिर्द, त तव्हां शागिर्द जेके आहियो तव्हां कामयाब कीअं थी सघो था। हिन में उहे सभु शयूं लिखियल आहिनि अंदरि, त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हांखे अपनाइण खपनि, कहिड़े टाइम ते तव्हांखे तालीम हासिल करणु खपे ऐं किथे किथे वञणु खपे, उहे सभु शयूं हिन में आहिनि। उन खां पोइ वरी लिखियल आहे त इम्तिहान में नापास थियणु ज़िंदगीअ में नापास थियणु नाहे, सो उन जे करे हिन जो जेको उनवान आहे इहो बि ॾाढो दिलचस्प आहे त ही चवे थो त ज़िंदगीअ में कॾहिं बि दिलि शिकस्ता न थियो। जीअं उस्ताद बुखारीअ चयो आहे त ए अटल आदमी दिलि शिकस्तो न थी, लठ फेरे त ॾिस नांग नोड़ी अथई, कंध पकड़े त ॾिस शींहं बकरी अथई, पेर ॿोड़े त ॾिस बाहि पाणी अथई। सो उन जे करे जेके अटल दोस्त हूंदा आहिनि, जेके अटल माण्हू हूंदा आहिनि, उहे पंहिंजूं मंज़िलूं माणे ऐं पोइ हितां वेंदा आहिनि। उन खां पोइ ही जेको किताब आहे परॾेह में पढ़ण जा मौक़िया, त तव्हांखे परॾेह उते वञी कीअं तव्हांखे पढ़णु खपे ऐं तव्हांखे उते मौक़िया कीअं मिलंदा, उहो जॾहिं तव्हां ही किताब पढ़ंदो त यकीनन तव्हां उहे सभु कामयाबियूं ऐं कामरानियूं हासिल कंदो, ऐं जेके साईं शाह मुराद चांडे साहब हासिल कयूं आहिनि। असां थोड़ियूं जे बारे में पुछंदासीं त साईं ही जेको तव्हां किताब लिखियो आहे जेको इम्तिहान में नापास थियणु या फेल थियणु, ज़िंदगीअ में फेल थियणु आहे ऐं नापास थियणु आहे, त इहो उनवान तव्हां कीअं चूंडियो ऐं छा सोचे तव्हां इहो इन किताब ते इहो उनवान ॾिनो आहे? वॾी महिरबानी मोहम्मद अली साहब। असां इन यूनिवर्सिटी हिन सेंट्रल लाइब्रेरी अॻियां जॾहिं पढ़ंदा हुआसीं तॾहिं बि तव्हां सां दोस्ती रही, ऐं तव्हां उन टाइम ते सीनियर रहिया असांजा, ऐं पोइ वरी यूनिवर्सिटी मुलाज़मत सां गॾु वरी तव्हांजी मुलाज़मत रही, ऐं असांजे यूनिवर्सिटी में गुज़िरियल 15-20 सालनि खां गॾु अर्सो गुज़ारियो। हिन ई सेंट्रल लाइब्रेरी में कई कलाक वेही पढ़ियासीं, ऐं तक़रीबन आम उस शागिर्दनि जी इम्तिहाननि जे ॾींहंनि में न, पर के यूनिवर्सिटीअ जे खुलण वारनि ॾींहंनि में, शुरू वारनि ॾींहंनि में, जॾहिं यूनिवर्सिटी खुलंदी हुई ऐं पहिरियां क्लास थींदा उन ॾींहंनि में मूं लाइब्रेरी जॉइन कयो ऐं लाइब्रेरी में स्टडी कई, ऐं मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु हो त यूनिवर्सिटी ऑफ सिंध में लेक्चरर थियां, ऐं उहा महिनत मूं हिते ई वेही कई, ऐं उहो मुंहिंजो ख़्वाबु पूरो थियो। पर उहो ख़्वाबु ईअं आराम सां कोन पूरो थियो। मूं 6 अटेम्प्ट ॾिना, 5 अटेम्प्ट आउं फेल थियुसि। सही, 6 अटेम्प्ट में मां हिते लेक्चरर थी वियुसि। हाणे तव्हां ॿुधायो त जेकॾहिं 5 अटेम्प्ट ॾियण खां पोइ बि फेल थी वियोसि त पोइ मां छा नाकाम थी वियुसि? मूं 6 अटेम्प्ट ॾिनो ऐं कामयाब थी। तॾहिं हिन किताब जो तव्हां इहो उनवान ॾिनो? इहो, ऐं हिन सां गॾोगॾु मां डॉक्टर न थी सघियो जॾहिं मेडिकल में टेस्ट ॾिनी, 2 दफ़ा ॾिनी, फेल थी वियुसि। पर पोइ मूं हाणे अॼु डॉक्टर थो सॾियां, ख़बर आहे मूं PhD करे आयुसि। हाणे MBBS डॉक्टर न थियुसि पर PhD डॉक्टर थी वियुसि, माना वरी बि मूं पंहिंजो टाइटल हासिल कयो
ऐं शायद उन टाइम ते MBBS थिया त का क्लिनिक खोले पैसा पियो कमाया ऐं पोइ 5-7 मुल्क न घुमी सघां, ही न मां किताब न लिखी सघां ऐं हीअं आदर्शी थी करे उस्तादनि ऐं शागिर्दनि लाइ न सोचां त छा ज़िंदगी में नाकाम थिसां। जबरदस्त इहो ई चवां थो त दुनिया जा तमामु वॾा माण्हू जिन पढ़ाई अध में छॾे ॾिनी या जेके शुरू में मुख़्तलिफ़ टेस्टूं ऐं इम्तिहान ॾेई फेल थींदा रहिया उहे बाद में तमामु वॾनि उहिदनि ते पहुता। ये कई मिसाल आहिनि। तव्हांखे ख़बर आहे डॉक्टर अब्दुल करी ख़ान पाकिस्तान जो वॾो में वॾो साइंटिस्ट थी गुज़रियो, उहो मैथ जे पेपर में फेल हो। ईअं त जेको आहे सो पंहिंजे असांजे जेको शाइर मशरिक़ अलामा इक़बाल लाइ चवंदा आहिनि त उहो जेको उन वक़्तु सुपीरियर सर्विसिस जो एग्ज़ाम हो जॾहिं गॾियल हिंदुस्तान हुयो उन में फेल थियो। त हाणे ईअं जेकॾहिं ॾिसिजे त बिल गेट्स पंहिंजे क्लास में माना आख़िरी सीट ते वेहंदो त इहो इम्तिहान में जेको आहे उहो फेल थियण को ज़िंदगी में फेल थियणु कोन्हे को। ऐं इम्तिहान में कामयाबु थियणु A ग्रेड A1 करणु फर्स्ट पोजीशन खणणु ज़िंदगीअ में रिस्क जी कमिटमेंट कान्हे का हुन में। असांजे क्लास जो पोजीशन होल्डर शागिर्द हींअर माना बेरोज़गार वेठो आहे, पर आउं हुन क्लास जे एवरेज शागिर्दनि मां आहियां, यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहियां। त ईअं कोन्हे त को A ग्रेड खणी A1 खणी ऐं फर्स्ट पोजीशन खणी ज़िंदगी में वधीक कामयाबु थींदो, बनस्बत उन ते जेको पोईं सीट ते वेठो आहे। रिस्क अलॻि आहे, नतीजा अलॻि आहिनि ऐं उन खां अलावा हार्ड वर्क जेको आहे जंहिं बि कयो आहे उहो कंपनसेट थिए थो। जॾहिं किताब आहे कामयाब शागिर्द, जी जी, इन कामयाब शागिर्द वारे किताब जो टाइटल तव्हां इहो कामयाब शागिर्द बि रखियो आहे ऐं उन खां पोइ वरी तव्हां हिन में अंदरि सजेशन ऐं एडवाइज़ ऐं सलाहूं बि ॾिनियूं आहिनि त कामयाब शागिर्द कीअं थिजे, त इन जे बारे में तव्हां छा चवणु पसंदि कंदो? ही मुंहिंजो ही उहो किताबु आहे जेको मूं उन करे लिखियो जो मूं सम्झो त माण्हू कामयाबु कीअं थींदो। हर कंहिंखे ख़बर आहे त मक़सदु हुजे, मक़सद ते पहुचण लाइ विल हुजे, विल सां गॾु हार्ड वर्क हुजे, इहे सभु शयूं कामयाबी तरफ़ वठी ज़रूरु वञनि थियूं। पर कामयाबु शागिर्द उहो थींदो आहे जेको पंहिंजो पाण खे सुञाणे, पंहिंजे पोटेंशियल खे सुञाणे। माण्हू जेकॾहिं ग़लति जॻह ते महिनत कंदो त छा महिनत कामयाबु थींदी? जेकॾहिं पाणी 120 जी गहराई में आहे, असीं 60 फुट या 3 खॾा खोटियूं, छा पाणी मिलंदो? कोन मिलंदो। ईअं ई जेकॾहिं मूं में सलाहियत आहे आर्टिस्ट हुजण जी, लेक्चरर हुजण जी, ऐं मां CSP ऑफिसर थियण जे चकर में पइजी वञा या मां डॉक्टर थियणु चाहियां थो पर मुंहिंजी नेचर में डॉक्टर थियणु न आहे, पर मूंखे उहो किताब ॾुखिया था लॻनि ऐं ईअं ई मूंखे इंग्लिश लिटरेचर सुठो थो लॻे, पर मां वॾनि जी ख़्वाहिश मुताबिक़ डॉक्टर थियणु थो चाहियां, त मूं हिन किताब में उहो लिखियो आहे त पहिरीं पाण खे सम्झो। अहिड़ियूं स्टोरीज़ ॾिनियूं आहिनि त छा आयो असल में। हिकिड़ो मिसाल आहे त हिकिड़ो माण्हू माना हिकिड़े बहितरीन दुनिया जे जनरल जी ॻोल्हा में निकितो, रस्ते वेंदे हुन केतिरा ई मुल्क घुमिया पर हुनखे बहितरीन जनरल कोन मिलियो। जॾहिं गुज़ारे वियो जन्नत में थियो त उते हिकिड़े माण्हू ॾिठईं त हुनखे अचानक ॾिठईं त हुन चए साईं तव्हां फलाणे सवाल जी तलाश में आहियो न? चई जी हा। चई इन सवाल जो जवाबु ही अथई, दुनिया जो बहितरीन जनरल ही पासे में वेठो अथई। हू ॾिसे चई ही त मुंहिंजे पाड़े में मोची वियो। जी असल में हिन में सलाहियत दुनिया जे बहितरीन जनरल थियण जी, पर हिन खे कंहिं ॿुधायो कोन, हिन पाण खे उहो सम्झो कोन ऐं ही ज़ाया थी वियो। त ईअं ई असांजा बहितरीन जेके क़िस्म जा शागिर्द जेके पंहिंजी फील्ड में ग़लति फील्ड में हलिया था वञनि, पोइ उते वेही पोइ मज़दूरी था कनि, पोइ उन में कारीगर नथा बणी सघनि। मज़दूर खे 500 मिलंदा, ज़िंदगी गुज़रंदी, कान का नौकिरी मिलंदनि, क्लार्की या वधि में उस्ताद थी वेंदा, HSC JST, पोइ सॼी ज़िंदगी पंहिंजी सर्वाइवल लाइ हली वेंदा, मज़दूरी कंदे कंदे ज़िंदगी गुज़ारे वेंदा। मुतमिन बि हूंदा त साईं हाणे घर त हले थो, पर हू कारीगर थी नालो कोन था कमाइनि, असल में ग़लति शोबनि में वञण जे करे। त हिन कामयाबु शागिर्द किताब में अहिड़ियूं शयूं ॿुधायूं आहिनि त पाण खे सम्झो ऐं उन मुताबिक़ फील्ड चॉइस कयो। पर जे तव्हांखे बदकिस्मत से उहा शइ न मिली आहे त हुनखे पहिरें साल में छॾे ॾियो। साल ज़ाया करणु ज़िंदगी ज़ाया करणु बराबरि न आहे। इन साल केतिरनि ई जा ज़ाया थी विया आहिनि, पर अलाह सां जॾहिं महिनतुनि जो फल मिले थो पोइ तव्हांजी स्पीड बि वधी थी वञे। जॾहिं तव्हां पंहिंजी फील्ड में अचे था अचो त तव्हां रॉकेट सां वारी स्पीड में हली था वञो। पढ़ाई फील्ड में आहे त पोइ तव्हां 40-50 ते, जीअं शहर में माण्हू फासी ईंदो आहे गाॾी कढण जे चकर में हूंदो आहे, ईअं पोइ शागिर्द पंहिंजी ज़िंदगी 4 साल ईअं कढंदा आहिनि। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त ज़िंदगी में शागिर्द ईअं गाॾी ईअं न हलाइनि जीअं रश में हलंदी आहे, बल्कि ईअं हाईवे ते थी बीहनि। छो जॾहिं उहे पंहिंजे पसंदि जो शोबो जेको जंहिं मुताबिक़ अलाह ताला उन्हनि खे ठाहियो आहे, हर इंसान में का न का यूनिक न आहे, उहो उन मुताबिक़ मूं हिन में काफ़ी आर्टिकल ॾिना। साईं शामराज साहब, सजन में थियो बि पैदा हिकिड़ो दीद वर्त छा थी पियो, सजन में थियो बि पैदा हिकिड़ो दीद वर्त छा थी पियो, असांजे ॾेह खे ॾाहनि हज़ारनि जी ज़रूरत आहे, भली सुकरात अफलातून पियो उस्ताद पैदा कर, पर ज़माने खे नवनि शाहकारनि जी ज़रूरत आहे। सो हिन वक़्तु असांजी सिंध खे शामराज जहिड़नि नौजवाननि लेखकनि जी ज़रूरत आहे, हिननि नौजवाननि जी ज़रूरत आहे। ही जेके नौजवान
हिते अचे बीठा आहिनि जेके साईं शामराज चांडिया साहब जे इश्क में मोहबत में हिते बीठा आहिनि ऐं हुन जे किताबनि खे ॾिसनि पिया ऐं मूंखे इहा पका आहे त जॾहिं हितां वेंदा त इन्हनि किताबनि खे हू पढ़ंदा ऐं इन्हनि मां ज़रूरु हू मुफ़ीद थींदा ऐं पढ़ी ऐं कुझु न कुझु ज़रूरु कंदा सो उन खां पोइ असांजा के शागिर्द शागिर्दी जे दौर में बि ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि ऐं वरी के उस्ताद बि हिते हूंदा आहिनि के त हिते ई डॉक्टरीअ जो इल्मु वठंदा आहिनि या PhD कंदा आहिनि पर के वरी ॿाहिरि वञी उते पंहिंजी तालीम वठंदा आहिनि सो ही किताब में आहे त परॾेह में तालीम जा मौक़ा सो इहो बि साईं लिखियो आहे ऐं साईं खां इन जे बारे में पुछंदासीं त साईं हिन किताब जे बारे में तव्हां छा चवंदव ऐं ही किताब तव्हां छा सोचे लिखियो आहे आउं जॾहिं ॿाहिरि वियुसि चाइना वियुसि पोइ मलेशिया वियुमि त मूं सोचियो त ही स्कॉलरशिप त मां वरिती ऐं ख़ुशनसीब आहियां पर उते वेही करे मूं सोचियो त मां जीअं आयो आहियां इन ॿिया शागिर्द बि अचनि जीअं अल्ताफ़ शेख लिखंदो न त घुमी ईंदो सफ़रनामा लिखंदो त हुन एनकरेज कयो त दुनिया घुमो ईअं ई मूं उन मां मुतासिर थी इहो सोचियो त हाणे दुनिया घुमण सां गॾु गॾु ॿाहिरि पढ़ो दुनिया में कहिड़ा मौक़ा आहिनि पोइ उन वक़्त जे बारे में मूं सर्च कई जेको प्रोसेस मूं कयो उन मुताबिक़ कीअं स्कॉलरशिप हासिलु कई उहो हिन में लिखियो त जीअं ॿिया सिंधी नौजवान पढ़ी उन मुताबिक़ कोशिशूं वठनि ऐं मूं इहो बि सर्च कयो जॾहिं मूं रिसर्च कई मूंखे ख़बर पई त दुनिया में हिन वक़्तु 60 लख बिन अक़वामी शागिर्द आहिनि जेके पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि पढ़नि था पोइ मूं चयो त इन में सिंधी शागिर्दनि जो घणो तइदाद आहे त मूं मुख़्तलिफ़ मुल्कनि में वेठल दोस्तनि खां पुछा कयो मुख़्तलिफ़ फेसबुक पेजिस ते दोस्त जॾहिं ठाहिया उन्हनि खां पुछा कयो त मूंखे अंग अखर मुताबिक़ 3 खां 4 हज़ार सिंधी शागिर्द ॿाहिरि नज़र आया पर मूं चयो त 60 लख जो 1% थिए थो 60,000 ऐं दुनिया जी आबादी उन वक़्तु 7 अरब हुई त सिंधी आबादी 7 करोड़ हुई मूं चयो 7 अरब जो 1% थिए थो 7 करोड़ छा दुनिया जी आबादी जॾहिं असां 1% आहियूं त पोइ दुनिया जी आबादी में वेठल बिन अक़वामी शागिर्दनि जो 1% छो न आहे असांजो हक़ बि त उहो 1% थिए थो त उहो सोची करे मूं किताब लिखियो आहे त आलमी लेवल ते जेके मौक़ा आहिनि ऐं आलमी लेवल ते जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन जो 1% घटि में घटि असीं हासिलु करियूं असीं 60,000 शागिर्द बिन अक़वामी यूनिवर्सिटी में हुजूं ऐं उते रही करे वरी उन में 1% बिज़नेसमैन थियूं 1% उते नौकरियूं हासिलु कयूं असीं कराची में पंहिंजी कोटा जी ॻाल्हि कयूं था असीं पूरी दुनिया में पंहिंजी कोटा जी क्षमता ॻाल्हि कयूं असीं हिन दुनिया जो 1% आहियूं न इहो सोची करे मूं किताब लिखियो आहे जंहिंमें आलमी लेवल ते जेके बि स्कॉलरशिप्स आहिनि मुमकिन थी सघे मूं सभिनी जो तफ़सील ॾिनो आहे ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जो तफ़सील ॾिनो आहे बल्कि न सिर्फ़ु स्कॉलरशिप जे बारे में पर उते मुल्क जे कल्चर जे बारे में बि मूं हिन में लिखियो आहे शामराज चांडियो चवे थो त असांजो जेको शागिर्द आहे असांजो जेको सिंध जो ही सिंध यूनिवर्सिटी मां पढ़ियल हुजे या शिकारपुर यूनिवर्सिटी मां पढ़ियल हुजे उहो दुनिया सां गॾु हले जीअं उस्ताद बुखारीअ चयो आहे त पाण छो रुकजऊं रफ़ीको इर्तिका रुकजे नथी पाण छो रुकजऊं रफ़ीको इर्तिका रुकजे नथी ज़िंदगीअ जे आरज़ूअ में जुस्तजू रुकजे नथी साथियो संदरा ॿधो वधंदा हलो हलंदा हलो पाण छो बीही रहूं दुनिया जॾहिं बीहे नथी सो असांखे बि इन दुनिया सां गॾु हलणो पवंदो ऐं शामराज चांडिया साहब जा ही जेके बि लिखियल किताब आहिनि उहे सभु असांखे पढ़ना पवंदा ऐं उन्हनि पढ़ण खां पोइ जेके बि हिन में सलाहूं आहिनि एडवाइस आहिनि उन्हनि ते बि हलणो पवंदो त आउं नथो सम्झां त असांजो को बि शागिर्द को पोइते रहंदो या असांजी सिंध ईअं वांझल रहंदी ऐं असांजो जेको शागिर्द जेको दिलि शिकस्तो थी वेही थो रहे ऐं उहो जेकॾहिं पासीरो थी वेही थो रहे त उहो आउं नथो सम्झां त हिननि किताबनि पढ़ण खां पोइ उहो को माठ करे वेहंदो लतीफ़ चांडियो हींअर बि असां सां गॾु बीठल आहे ऐं शामराज चांडिया साहब हींअर तव्हां पंहिंजनि हिननि शागिर्दनि खे या असांजी सॼी सिंध खे या उहे शागिर्द जेके अञा पोइते पियल आहिनि त उन्हनि लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदव ऐं तव्हां छा चवणु चाहींदव हाणे मोहम्मद अली साहब ये वॾो अहम सुवाल आहे मां जॾहिं आलमी लेवल ते किताब लिखां थो या सोचां थो त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे तव्हांजो मुक़ाबिलो तव्हांजे भर वारी सीट ते वेठल शागिर्द सां न आहे तव्हांजो मुक़ाबिलो इहो सोची कयो त टोकियो में वेठल कंहिं यूनिवर्सिटी वारे शागिर्द सां आहे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में वेठल कंहिं शागिर्द सां आहे न्यूयॉर्क में वेठल कंहिं यूनिवर्सिटी शागिर्द सां आहे त तई आलमी जेको ॻोठ थी वई आहे दुनिया हाणे असां हिकिड़े पंज ॻोठ पंज शहर जा न आहियूं असीं हिकु आलमी ॻोठ जो हिसो आहियूं जॾहिं सॼी दुनिया ग्लोबल विलेज थी चुकी आहे त पोइ असांजो मुक़ाबिलो उन ग्लोबल विलेज सां हुजणु खपे उन विलेज में जॾहिं मुक़ाबिलो कंदासीं त असां स्टेबल थींदासीं
असीं पंहिंजे लाइ ख़ुशहाली आणींदासीं, पंहिंजे मुल्क लाइ ख़ुशहाली आणींदासीं। मुंहिंजो मैसेज इहो आहे त हाणे मुक़ाबिलो आलमी लेवल ते कयो, पंहिंजे क्लास जे मुक़ाबले पंहिंजे ॻोठ जे मुक़ाबले में न वञो। ऐं हिते वेही ऐं सभु जे करे तव्हां सोचो था CSP ऑफिसर थी तव्हांजी ज़िंदगी तब्दील थी वेंदी, CSP ऑफिसर थी करे तव्हांखे इन्हनि वॾेरनि जी वरी बि पोयां वञिणो पवंदो, पोस्टिंग कराइणी पवंदियूं, इन्हनि खां ई वरी इलाज करणा पवंदा, या वरी तव्हां ग़रीबनि जो इस्तेहसाल कंदा। आलमी लेवल ते अहिड़ा स्कॉलर थियो, अहिड़ा साइंटिस्ट थियो, अहिड़ा सियासतदान थियो, अहिड़े क़िस्म जे आलमी लेवल जा वकील थियो न, इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में वकील थियो न, आलमी लेवल ते इंटरपोल में वञी सिपाही थियो न, आलमी लेवल जा थी करे पंहिंजे मुल्क जी हिन बेड गवर्नेंस लाइ बि सोचो ऐं हिन मुल्क जे लाइ इकोनॉमी लाइ बि सोचो, आलमी लेवल जो हिसो थी करे हिकिड़ो तमामु वॾो कमु कयो, उहो आलमी लेवल ते दुनिया लाइ सोचो। भले हिते बि ऑफिसर थियो, सुठा ऑफिसर थियो, पर उन सां गॾोगॾु आलमी सोच खणी पोइ ई अॻिते वधो त तव्हां मुंहिंजे ख़्याल में जेतिरो कयो था तव्हांजो जेको पोटेंशियल आहे हिकिड़ो थोरो यूज़ थो थिए। जॾहिं तव्हां पंहिंजो मुक़ाबिलो ॻोठ वारे सां, शहर वारे सां था कयो, पर जॾहिं आलमी लेवल ते जॾहिं मुक़ाबिलो कंदा त तव्हांजे अंदरि उहे एनर्जीस क्रिएट थींदियूं, उहा क्रिएटिविटी ईंदी जो तव्हां वाकई सोचे बि नथा सघो त तव्हां एतिरो करे सघो पिया। उहो सोची करे आलमी मुक़ाबले जो साईं शामराज चांडियो साहिबु मूंसां गॾु बीठल आहे। मूंखे कंहिं शाइर जूं ही 2 सिटूं यादि थियूं अचनि त ए ॻाढ़ा गभरू सिंध जा तूं ई मुंहिंजो ख्वाब, ए ॻाढ़ा गभरू सिंध जा तूं ई मुंहिंजो ख्वाब, तूं ई मुंहिंजो जवाब सदियुनि जे सवालनि जो।